बलोचिस्तान जे इलाइक़े नसीराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग एहलकार समेत 5 मज़दूर मारिजी विया। मारिजी वियल मज़दूरनि जो वास्तो मुज़फ़रगढ़ सां हो। बलोचिस्तान जे निगरान वॾे वज़ीर क़बाइली मामलनि वारी वज़ारत खां रिपोर्ट तलब करे वरिती। निगरान वॾे वज़ीर अली मर्दान डोमकी जो चवणु आहे त अमन जी बहाली लाइ फोर्सिस जे जवाननि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। अमन दुश्मन अंसरनि जे ख़ात्मे लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। गैर कानूनी तौर रहंदड़नि जे मुल्क बदरी जी डेडलाइन जो अॼु आख़िरी ॾिहाड़ो। कानून लागू कंदड़ इदारनि कार्रवाई जी तैयारी मुकम्मल करे वरिती। सुभाणे सॼे मुल्क में ऑपरेशन थींदो। घरू वज़ारत मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो फॉरेन एक्ट 1946 तहत समूरनि सूबनि खे गैर कानूनी तौर रहंदड़ माण्हुनि खे बेदख़ल करण जो हुकुमनामो जारी करे छॾियो। ICC क्रिकेट वर्ल्ड कप पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी टीमुनि में अॼु मुक़ाबिलो थींदो। आलमी इवेंट जी 31 मैच में पाकिस्तान ऐं बांग्लादेश जूं टीमूं पाकिस्तानी वक़्त मूजिबि 1:30 वॻे भारत जे शहर कलकत्ता जे ईडन गार्डन स्टेडियम में मुहारो अटकाईंदियूं। सुप्रीम कोर्ट में नैब तरमीम जे फैसलनि ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच अपील ते ॿुधणी कंदी। बेंच में जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस जमाल ख़ान, जस्टिस अथर मिनुलाई, जस्टिस हसन अज़हर रिज़वी शामिल। ऑफिशियल सीक्रेट एक्ट ख़ासि अदालत में साइफर केस जे ॻुझे जेल ट्रायल जी अॼु बाक़ाइदा शुरूआत थींदी। PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ ख़ासि अदालत जो जज अबुल हसनात मोहम्मद ज़ुल्करनैन अडियाला जेल में ॿुधणी कंदो। अदालत प्रोसिक्यूशन जे शाहिदनि खे बयान रिकॉर्ड करण लाइ तलब करे वरितो। प्रोसिक्यूशन जा 5 शाहिद नादिर ख़ान, इमरान साजिद, मोहम्मद नौमान, शमऊन केसर ऐं फ़ारूक अब्बास बयान रिकॉर्ड कराईंदा। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट में 9 मई ऐं 2 वाक़िअनि बाबति 6 केसिस में PTI चेयरमैन जी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी अॼु थींदी। बुशरा बीबी जे जालसाज़ी केस में ज़मानत जी दरख़्वास्त ते बि ॿुधणी थींदी। एडिशनल सेशन जज ताहिर अब्बास सुपरा ॿुधणी कंदो। अॼु धुरियुनि खां दलील तलब कया विया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि नून लीग जो अहम इजलास अॼु थींदो। इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं चूंडनि में पार्टी टिकट ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। गाज़ा में मासूम शहरियुनि ते इसराइली फ़ौज पारां बमबारी में तेज़ी अची वई। इसराइल जी हमास नेवल फोर्स जे सरबराह समेत 4 सीनियर कमांडर्स खे शहीद करण जी दावा। हमास जे 600 ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। इसराइल जी बमबारी सबबि वधीक 400 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9000 खां वधी वियो। 23,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीद थियलनि में ॿारड़ा, औरतूं ऐं पीरसन शामिल। गाज़ा ते इसराइल जा ज़मीनी, हवाई ऐं सामुंडी हमला जारी। इसराइल पारां रिहाइशी इमारतुनि, स्कूलनि ऐं अस्पतालुनि खे निशानो बणायो वियो। हमास जी बि शदीद वेढ़ विढ़ण जी दावा। इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू ग़ज़ा में जंगबंदीअ जे इम्कान खे रद्द करे छॾियो। चवे थो सीज़ फायर जो मतिलबु इसराइल हमास दहशतगर्दनि जो आॾो हथियार फिटा करे। ही वेढ़ जो वक़्तु आहे। इहा वेढ़ असांजे गॾियल मुस्तक़बिल लाइ आहे। इसराइल 7 अक्टूबर जे हमलनि खां पोइ हमास सां दुश्मनी ख़तमु करण ते इतफ़ाक़ न कंदो। निगरान वफ़ाक़ी सरकार गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। घरेलू वाहिपेदारनि लाइ गैस जी क़ीमत में 169% इज़ाफ़ो कयो वियो। कमर्शियल वाहिपेदारनि लाइ गैस जे अघनि में 136% वाधि। पेट्रोलियम वारी वज़ारत जी पधिराई। गैस जूं नयूं क़ीमतूं 1 नवंबर खां लागू थींदियूं। पीपल्स पार्टी भरपूर तैयारीअ सां ईंदड़ आम चूंडुनि में हिसो वठंदी। पीपल्स पार्टी अवाम जी सियासत कंदी आहे। अवाम जो असां ते एतमाद आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी नवाबशाह में
पार्टी कारकुननि सां मुलाक़ात जे मौक़े ते ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त मुल्क जे हर ज़िले तालुके यूनियन काउंसिल सतह ताईं पीपुल्स पार्टीअ जा जियाला भुट्टोइज़म जे नज़रिए सां सलाहियल आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सियासी हिकमत अमली जे हवाले सां कारकुननि जूं तजवीज़ूं ॿुधियूं वयूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां कराची में पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात मुल्क जी सियासी सूरत हाल समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदड़नि में शाज़िया मरी, अवैस शाह ऐं अदील अख्तर शेख शामिल। अवैस शाह पारां सखर ऐं अदील शेख तरफ़ां मलीर जी सियासी सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। चूंडको जे नारा केनाल में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 6 ॼणा हथ न अची सघिया। ॻोठ छबर शरवे जो शादीअ जे कार्ड ते वेंदड़नि जी ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 11 ॼणा ॿुॾी विया हुआ। इलाइक़े वासियुनि 5 ॼणनि खे बचाए वरितो हो। ॿुॾी वियल 6 ॼणा हथ न अची सघिया। रेस्क्यू टीमुनि पारां राति जे वक़्तु ॻोल्हा जो अमल बंदि कयो वियो। ॿुॾी वियलनि में राजा शहर, बख्श अली शहर, मारूफ सालिक ऐं ॿिया शामिल। नवाबशाह पुलिस पारां एसटीपी अॻवान निसार कीरियो जे भाउ सलमान कीरियो खे मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी करण वारे वाक़े ख़िलाफ़ एसटीपी जे सर ते मुख़्तलिफ़ शहरनि में शटबंद हड़ताल, मुज़ाहिरा, नवाबशाह, सखरन, काज़ी अहमद, दौड़, बांदी, दौलतपुर सफ़न समेत ॿियनि शहरनि में कारोबार बंदि, मुज़ाहिरा बि कया पिया वञनि। सिंध मुर्के पई जहिड़ो शाहकार गीत चवंदड़ बीजल सिंधी कैंसर जे मर्ज़ में मुब्तला। संदसि सहायता न थी, इलाज खां महरूम। सकाफ़त खाते 2 लख रुपया ॾेई ॿीहर संदसि सार न लधी। क़ौमी अॻवाननि पारां संदसि सहायता त न कई वई, पर नाले वारी गुलकारा सनम मारवी बि पंहिंजे ऐलान ते अमल न कयो। बीजल सिंधी पंहिंजी ज़िंदगी क़ौमी तहरीक खे अर्पे छॾी। वगण वेझो ॻोठ चौदेरो में 2 भाइर पैर तिरकण सबबि पाणी जे तलाउ में ॿुड़ी फौत। 2 वरियनि जो हैदर ऐं 4 वरियनि जो आमिर शाह पैर तिरकण सबबि पाणी जे तलाउ में ॿुड़ी विया। ॻोठाणनि नींगरनि खे तलाउ मां कढी अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे संदनि फौत थियण जी तस्दीक थी। ऐं ठुल भरिसां ॻोठ बछड़ो भरिसां फसल मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। सुञाणप ॻढ़ी हसन वासी अब्दुल रशीद बिरोही तौर थी।